अस्सलाम वालेकुम डियर स्टूडेंट्स, आउं अरशद अली ऐं तव्हां मुंहिंजो चैनल यूट्यूब लुबाबा लर्निंग होम ॾिसी रहिया आहियो। सो अॼु जी वीडियो में असां स्क्वायर फाइंड कंदासीं। ठीकु आहे, कल्ह बि जेका मूं वीडियो क्रिएट कई हुई उन जे अंदरि बि असीं स्क्वायर फाइंड करियूं पिया, लेकिन हिन वीडियो जे अंदरि असां वटि ब्रेकेट वारा सुवाल आहिनि। ठीकु आहे, कल्ह असां वटि जेके सुवाल हुया उहे हिन तरीक़े सां हुया। ठीकु आहे, सो बग़ैर ब्रेकेट वारा जेके सुवाल हुया असां उन्हनि जी स्क्वायर फाइंड कईसीं, हिन टाइप जा सुवाल। हाणे हीअ असांजो क्लियर थी वियो। हाणे ब्रेकेट जे अंदरि असां वटि सुवाल अचनि हिन तरीक़े सां त उन्हनि जी स्क्वायर कीअं फाइंड कजे, अॼु जे वीडियो में असां उहो सिखंदासीं। ठीकु आहे, हाणे बेसिकली स्क्वायर जो मतिलबु छा हूंदो आहे? स्क्वायर जो मतिलबु आहे त कोई बि अंग जो असांखे स्क्वायर फाइंड करणो हुजे त उन ई अंग खे उन ई अंग सां मल्टीप्लाई कंदासीं। सिंपल आहे। ठीकु आहे, हाणे क्वेश्चन नंबर 1 खे सोल्व कंदासीं, उन खां बाद में 2 खे, 3 खे, 4 खे ऐं जेको आहे आख़िरी सुवाल खे। हाणे अक्सर हिन टाइप जा सुवाल टेस्टुनि जे अंदरि बि ॾिना वञनि था ऐं हिन टाइप जा सुवाल स्टूडेंट्स खे ॾुखिया बि लॻंदा। ठीकु आहे, सो हिन वीडियो खे ॾिसण खां बाद में अवां जेको आहे हिन टाइप जा सुवाल जेके आहिनि उहे हिकिड़े मिंट में सोल्व करे वेंदो ऐं हिन वीडियो खे ॾिसण खां बाद में अव्हांखे इहे सुवाल जेके नज़र अची रहिया आहिनि सो तमामु सवला लॻंदा। ठीकु आहे, हाणे क्वेश्चन नंबर 1 जे तरफ़ अचूं था ऐं पहिरियां हिन खे सोल्व करियूं था। सुवाल आहे असां वटि ब्रेकेट -6 क्लोज ब्रेकेट स्क्वायर। हाणे हिन टाइप जा सुवाल कीअं सोल्व कंदासीं, अचो त हिते सोल्व करियूं था। हाणे बेसिकली असां वटि ब्रेकेट जे अंदरि असांखे चयो वेंदो स्क्वायर फाइंड कयो त असां हिन तरीक़े सां लिखंदासीं। ठीकु आहे, हिन तरीक़े सां लिखंदासीं। हाणे फस्ट ऑफ ऑल हिते असां जेको आहे जेके निशानियूं आहिनि हिक ॿिए सां मल्टीप्लाई कंदासीं। ठीकु आहे, हाणे माइनस इंटू माइनस कल्ह असां रूल पढ़ी आया हुआसीं त माइनस इंटू माइनस प्लस थींदो। ठीकु आहे, प्लस हुन खां बाद में असां जेके अदद आहिनि इन्हनि खे पाण में मल्टीप्लाई कंदासीं। सो 6 इंटू 6 असां वटि जवाबु ईंदो 36, यानी -6 जो स्क्वायर आहे प्लस 36। ठीकु आहे, अहिड़े तरीक़े सां असां जेको आहे हिन सुवाल जो बि स्क्वायर फाइंड कंदासीं। सो हिन तरीक़े सां लिखंदासीं माइनस। ठीकु आहे, हाणे फस्ट ऑफ ऑल हीअ जेकी निशानियूं आहिनि हिक ॿिए सां मल्टीप्लाई कंदासीं। सो माइनस इंटू माइनस असांजो प्लस थींदो, प्लस हुन खां बाद में सेकंड नंबर ते असां हीअ जेके अदद आहिनि उहे पाण में मल्टीप्लाई कंदासीं। सो 8 खे 8 सां मल्टीप्लाई कंदासीं, जवाबु असां वटि ईंदो 64। ठीकु आहे, क्लियर आहे। अहिड़े तरीक़े सां असां हिन सुवाल जो बि स्क्वायर मालूम कंदासीं। हाणे फस्ट ऑफ ऑल असां निशानी हिक ॿिए सां मल्टीप्लाई कंदासीं, माइनस इंटू माइनस प्लस थी वियो। ठीकु आहे, हुन खां बाद में सेकंड नंबर ते जेके अदद आहिनि उहे हिक ॿिए सां मल्टीप्लाई कंदासीं। सो 7 खे 7 सां मल्टीप्लाई कंदासीं, 7 7 असां वटि जवाबु ईंदो 49। ठीकु आहे, क्लियर आहे। अहिड़े तरीक़े सां असां क्वेश्चन नंबर हिन जो चौथे जो बि सोल्व कंदासीं, स्क्वायर मां फाइंड कंदासीं। सो -5 मल्टीप्लाई -5। ठीकु आहे, हाणे फस्ट ऑफ ऑल निशानी हिक ॿिए सां मल्टीप्लाई कंदासीं, माइनस इंटू माइनस प्लस हुन खां बाद में असां जेके अदद आहिनि उहे हिक ॿिए सां मल्टीप्लाई कंदासीं। 5 खे 5 सां मल्टीप्लाई कंदासीं, जवाबु असां वटि ईंदो 25। ठीकु आहे, अहिड़े तरीक़े सां असां आख़िरी जेको सुवाल आहे उन जी बि स्क्वायर फाइंड कंदासीं। ठीकु आहे, हाणे फस्ट ऑफ ऑल निशानी हिक ॿिए सां मल्टीप्लाई कंदासीं, माइनस इंटू माइनस प्लस। ठीकु आहे, हुन खां बाद में 10 खे जेको आहे 10 खे 10 सां मल्टीप्लाई कंदासीं। ठीकु आहे, 10 खे 10 सां मल्टीप्लाई कंदासीं, असां वटि जवाबु ईंदो 100। ठीकु आहे, उमेदु करियां थो त हिन टाइप जा सुवाल जेके आहिनि हिन वीडियो खे ॾिसण खां बाद में अव्हांखे आसान लॻंदा ऐं मूंखे ॾींदा इजाज़त। वरी इंशाल्लाह मिलंदासीं नेक्स्ट वीडियो।